अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 मई ट्यूसडे ऐं सुबुह जा 7:45 थियण वारा आहिनि। 7:40 थिया आहिनि तक़रीबन। झुड़ा ऐं हल्की हल्की उस बि आहे, यानी धुंधली उस आहे। हवा बि ॾाढी प्यारी लॻी रही आहे, हीर गुली रही आहे माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं बसि प्लांट्स जेके आहिनि वाह जा था लॻनि, सावा सुहिणा। असां वटि अधु कलाकु थियो आहे लाइट वई आहे। जनरेटर जा आवाज़ तव्हां ॿुधंदा हूंदव जेके मूंखां बिल्कुलु बि बर्दाश्त न थींदा आहिनि। इन करे मुंहिंजे घर में जनरेटर न आहे ऐं न ई मां कुझु बि रखण वारी आहियां इन्हनि शयुनि मां। कोई UPS, कोई छा हूंदो आहे सोलर वग़ैरह। मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि सोलर हणाइण जे लाइ, पर मां इंट्रस्टेड न आहियां। नेचुरल लाइफ गुज़ारण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे ऐं ज़रूरी न आहे एॾियूं आसाइशूं हुजनि ज़िंदगीअ में जो इंसानु चरियो थी वञे उन्हनि खां सवाइ उथी वेही न सघे। ऐं उहे माण्हू बि आहिनि जेके फुटपाथनि ते रहनि था, कपिड़े जूं झुगियूं अथनि नंढियूं नंढियूं, उन्हनि में था रहनि, त उन्हनि जी बि लाइफ आहे, उहे बि ज़िंदा आहिनि। सो मां इन में इंट्रस्टेड न हूंदी आहियां कॾहिं बि। माण्हू एॾा मशवरा ॾींदा आहिनि, हे हणायो हो हणायो, तव्हां वटि हे न आहे, तव्हां वटि हो न आहे, न आहे त न आहे। मूंखे इंट्रस्ट ई न आहे। मां ख़ुशि रहंदी आहियां ॾाढी, ऐं मां हथ वारो पखो बि यूज़ करे ॾाढो इंजॉय कंदी आहियां। सो जेके आसाइशूं ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहिनि उहे सभई आहिनि, एॾो घणे हिर्स में वञण जी ज़रूरत कोन्हे। सो बहरहाल ॾाढो हिकिड़ो प्यारो ॾींहुं आहे अल्हम्दुलिल्लाह। कपिड़ो मुंहिंजो सुकी चुको आहे हिनमहिल ताईं, न त मुंहिंजी कटिंग बि थी वई हुजे हा। जहिड़ा मुंहिंजा हाल आहिनि। नाश्तो कयो आहे हल्को फुल्को, बाक़ी ज़ेरा सां गॾु पंहिंजी बि मानी पचाईंदमि। अल्लाह अकबर। सो ऐं ॾिसां थी लाइट खे थोरी देरि अची वई त वाह वाह, न अची वई त पोइ मां हिते प्लांट्स वटि कमु कंदमि। हिते जेको मुंहिंजो रहियल कमु आहे, कुझु कटिंग्स करणियूं आहिनि, कुझु ट्रिमिंग्स करणियूं आहिनि, उहे ज़रूरु कबियूं इंशाअल्लाह। ऐं उनखां सवाइ टारगेट अॼु जो इहो ई आहे, टास्क इहो ई आहे, गोल इहो ई आहे त मां इहे कुशन कवर्स बि पूरा कंदमि। हिन मां पहिरीं बि कुझु ठाहियो हो, ॾाढो वणंदो हो मूंखे प्रिंट। मां सोचींदी हुअमि कुझु ख़ासि कंदमि हिन मां, छो त ट्रायंगल सफ़ा ॼण रिली जी डिज़ाइन आहे न, त मुंहिंजो फेवरेट आहे इहो। सो फाइनली हिन जो टाइम अची वियो आहे त मां हिनखे सिबी वठां। सो ॾिसजे। ऐं इहा सिलाई त मुंहिंजी डिपेंड करे थी लाइट सां गॾु। बाक़ी इन बारे में मां परेशान न थींदी आहियां त लाइट वई आहे त हाणे छा कयां, बसि मुंहिंजी ज़िंदगी मफ़लूज थी वई। सच इहो ई आहे, ज़िंदगी मफ़लूज थी वेंदी आहे बाक़ाइदा, पर मां उनखे थियणु न ॾींदी आहियां। मां उन जे लाइ कुझु न कुझु रखंदी आहियां कमु, जेको मां बंदि बिजलीअ में करे सघां। सभु शयूं ॿेड़ियूं थी वियूं तमामु घणियूं। सो ठीकु आहे, ईद खां पहिरियों सभिनी जो वारो आहे। अलाए कॾहिं ईंदो हिननि जो वारो, चवां त अथी ईद खां पहिरियों, पर एॾा सारा माशाल्लाह कम आहिनि मूंखे। हाणे जीअं मुंहिंजा जेके हॉट पैड्स आहिनि, देगड़ी पकड़ण वारा, जेके मां पाण ठाहिया हुआ राउंड शेप में, उहे पुराणा बि थी विया आहिनि ऐं हिकिड़े अञा फाटो बि आहे हिकिड़ो, ऐं उन्हनि खे धोआं थी त बहरहाल उहे साफ़ु नथा थियनि प्रॉपरली। सोचां थी उहे बि ठाहियां, भला ईद ते किचन में कुझु नओं हुजे। ॿियो त कुझु नओं थां ॿांव नथी वठां, छो त मूं वटि माशाल्लाह एतिरो कुझु आहे जो वठणु जेको हूंदो न, उहा बेवकूफ़ी हूंदी इंतिहाई। त इहे नंढियूं नंढियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि। सोफ़नि जे लाइ इहा चादर वठी आई आहियां हिकिड़ी येलो, कपिड़ो वॾो, उहा ठाहिणी आहे। घणो कुझु प्लैनिंग में आहे। ऐं हिते त ॾिसो माशाल्लाह, अच्छा गुलाबी, ऑरेंज, क़िस्मे क़िस्मे गुलाबी बि ॿिनि शेड्स जा, हेठि ऑरेंज आहे, वाइट, इहे सभु खुलंदा अॼु। यादि पियो अगरि त पोइ अची मां हिते कुझु न कुझु रिकॉर्ड करे वेंदमि। सो फ़िलहालु अंदरि वञण जो त को सुवाल नथो पैदा थिए। सोचां थी त हिते कुझु शाखूं कटे वठां, जेके अंदरि बि बोतलुनि में मुंहिंजो प्लांट जेको आहे मनी प्लांट, उहो थोरो इलाही सारो जेको आहे ख़राबु थी वियो आहे, सुकी वियो आहे, पीलापन थी विया त कढी छॾिया। त मां सोचां थी त थोरी भला ट्रिमिंग करे वठां। सो इहो थींदो हिन महिल कमु, पोइ ॾिसंदासीं छा थो थिए। ऐं हिते बि बॉटल्स में इलाही कुझु सुकी वियो आहे, इलाही पन हिननि जा सुकी विया जेके मां कल्ह कढिया या अञा निकिरनि पिया, त इन्हनि में बि कुझु कटे विझां। हिन खे थोरो शावर कंदमि स्प्रे, पर हाणे न, इहो बि ईद खां पहिरियों। सो हे हाउस मूंखे ईअं ई कढी साफ़ु करिणो पवंदो कपिड़े सां, ऐं बाक़ी शयूं सभु प्लास्टिक ऐं पथर आहिनि ऐं मिटी आहे, त इन ते आराम सां स्प्रे थी वेंदो। सो हिन बोतल में बि रुॻो पाड़ूं ई पाड़ूं आहिनि मनी प्लांट जूं। सोचां थी हिन में बि कुझु फ्रेश प्लांट विझां, बसि ॾिसां थी। ऐं हा, ॿियो मां इहो सोचियमि त हिन कुंडीअ में इलाही टाइम खां जेको प्लांट सड़ी वियो आहे, मुंहिंजी रोज़ जी प्लैनिंग हूंदी आहे हा हणंदमि, अञा ताईं हयो कोन्हे। ठीकु आहे,
हे ख़तमु आहे वीचारो बिल्कुलु ई, सो हिनखे कढूंसि था। ऐं मां इहो सोचियो आहे त इन कुंडीअ जी जाइ चेंज कयां, हीअ हेठि कंदमि हिते ऐं हीअ मथे कंदमि, ऐं पोइ हे जेको प्लांट आहे हिते भरिसां वारी कुंडीअ में आराम सां अटैच थी वेंदो ऐं इन मां इहो वधंदो। ऐं पहिरियों बि मां स्पाइडर प्लांट जी प्रोपेगेशन या उनजी जेका एक्स्ट्रा कुंडियूं ठाहिण मां सेखारे चुकी आहियां। जीअं मनी प्लांट में मां कंदी आहियां त हिकिड़े प्लांट मां शाख जेका आहे ॿी कुंडीअ में हणी छॾियो त होॾां बि हुनखे खाधो मिलंदो, हेॾां बि हुनखे रूट जेका आहे हुनजी सेट थींदी वेंदी हुन में। हिते आहे न हे, हा हे ॾिसो, हे हिकु कुंडीअ मां हेॾे अटैच करे छॾियो हुअमि, मथां पथर रखियो मांसि त जीअं लुॾे न, त इन में फिक्स हुजे, त उहो हिन में आराम सां लॻी वियो आहे। हे बि हाणे सभु इलाही सुठा वधी विया आहिनि। हिन में बि ॾिसो जेको हिन में पंहिंजो लॻल हो उहो तक़रीबन सड़ी वियो हो, त अॼु हीअ शाख बि कढी छॾियासीं। त मां हिनखे ॾिसो हिन कुंडीअ मां हेॾे अटैच कयो आहे, त केॾो आलीशान नमूने हीअ वल वधी रही आहे। जो हुनजो जेको ओरिजिनल हुयो बेसिक उहो सफ़ा सुकी सड़ी वियो आहे, हिनखे कढूं था। ऐं हे जेको हिन में प्लांट आहे इनखे मां हणां थी कंहिं बॉटल में। इहो थी वियो। सो अॼु बसि हिननि जी ख़िदमतुनि जो टाइम आहे, ऐं मां त एॾनि ॾींहंनि खां टाइम कोन पई कढां, पर मूंखे ज़ोरीअ टाइम मिलियो आहे त मां इहो कमु कयां। या सोचां थी त उन शाख मां एक्स्ट्रा जेको आहे बेकार शाख पटे हिनखे वापसि उन में ई हणी छॾियांसि त बहितर आहे। बहरहाल कुझु न कुझु कयां थी हिते। ईंदे ईंदे सजण या मां पाण अचां, ईंदे ईंदे सजण या मां पाण अचां, साह खे ॾाढी सार लॻी आहे, हिॾकी धार लॻी आहे, साह खे ॾाढी सार लॻी आहे, हिॾकी धार लॻी आहे, ईंदे 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 मिलण या मां पाण अचां, ईंदे ईंदे मिलण या मां पाण अचां, ईंदे ईंदे सजण या मां पाण अचां। हे काश मां पाण वञी सघां या मुंहिंजा सजण अची वञनि, सो ख़ुशि हुजनि, जिते बि आबाद हुजनि। मुंहिंजी पुराणी आदत आहे जॾहिं मां कमु कंदी आहियां त मां हुन सां गॾु गॾु झुंगारींदी ज़रूरु आहियां। मूंखां कमु ई न थींदो आहे तेसि ताईं, चाहे मानी पचायां, थांव धोआं, कपिड़ा धोआं। हाणे कपिड़ा धोइण महिल त मां न झुंगारींदी आहियां छो त पाड़े वारा ॿुधंदा, बाक़ी मानी पचाइण महिल, सिलाई करण महिल, अहिड़नि कमनि ते मुंहिंजी आदत आहे। सो मां जेके वलियूं ढेर सारियूं एक्स्ट्रा कटियूं उन्हनि मां डिफरेंट मुंहिंजे कम जा जेके बि पीसिस हुया उहे कटे मां हिननि सभिनी बोतलनि में विधा आहिनि, ऐं हिननि खे फ्रेश बिल्कुलु धोई पोई साफ़ बि कंदमि इनशाला। सो इहो कमु हले थो हिते, ऐं मां हिन कम खे अवॉइड कंदी आई हुअमि, हा पोइ कयां थी, पर अॼु मूंखे करिणो ई पइजी वियो। ज़ाहिर लाइट बंदि आहे त अङण में थधिड़ी हवा में ऐं सुठी रोशनीअ में इहो ई टाइम हिते स्पेंड ईअं पियो करे सघिजे। उहे मुंहिंजूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं डेकोरेट थियल बोतलूं आहिनि, ऐं उन्हनि खे मथां मेर चढ़ी वई आहे इलाही से। हाणे इनशाला धोपंदियूं, सो कंदी थी रहां कमु। तूं मञी 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 न महिरबान, मां त मिंत थो करे सघां, तूं मञी 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 न महिरबान, मां त मिंत थो करे सघां, हिकु त तूं अॻे आहीं हसीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकीं, हिकु त तूं अॻे आहीं हसीं, ॿियो नफ़ीस वेस थो ढकीं, टियों वरी हली थो नाज़ सां, मां त मिंत थो करे सघां, टियों वरी हली थो नाज़ सां, मां त मिंत थो करे सघां, तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंत थो करे सघां। गिलास जेको हुयो हिन में मुंहिंजूं ॾांडियूं जेके हुयूं ज़ाहिर गिलास जी
डेप्थ ना आहे, गहराई ना आहे, शैलो आहे, त हुन में जेके पन विझां पई त किरी किरी पिया पवनि, त मां हुन में 2 पथर बि विझी छॾिया त जीअं हुननि खे होल्ड करे रखनि। माशाल्लाह हे सभई बॉटल्स प्लस हे ग्लास बि मथे हिकिड़े हैंगर में लॻियल हूंदो आहे। इन्हनि सभिनी में नवां नवां विधमि पन, सभिनी खे धोतमि, पाणी सां भरियुमि, त हे ज़बरदस्त कमु थी वियो। सो हे कुझु एक्स्ट्रा आहिनि जेके मोस्टली डैमेज्ड आहिनि या ईअं सन्हा सुका आहिनि, मुड़ियल तोड़ियल आहिनि, त इन्हनि में मूंखे कोई इंट्रस्ट न आहे। सो हूअं त हर पन जेको आहे न हिकिड़ो प्लांट आहे। हे हिन मां असां 2 प्लांट ठाहे था सघूं। मुंहिंजूं इलाही सारियूं वीडियोज़ अथव त मनी प्लांट खे कीअं पोखिजे, कीअं वधाइजे, हाउ टू ग्रो मनी प्लांट, हाउ टू प्रोपेगेट मनी प्लांट, तव्हां उहे ॾिसी सघो था वीडियोज़। सो मां खणी आई आहियां हे हिकिड़ो स्टेप जंहिं ते चढ़ी मां मथे कमु कंदसि। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां होसि ताईं वञी नथी सघां, या कुंडी लाहींदमि, हेठि मथे ॿई एक्सचेंज कंदमि। हालांकि फ्रेश ॿधल आहिनि, इन्हनि जूं रसियूं बि थी सघंदो ज़ाया थी वञनि, पर का ॻाल्हि न आहे। ऐं हे जेकी शइ आहे इहा वठी मां ॾाढी ख़ुशि आहियां। असां इलाही सारी शॉपिंग कंदा आहियूं, उन में के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वठी हमेशह उन्हनि ते ख़ुशी ऐं फ़ख़ुर जो अहसासु थींदो आहे। त हे स्टेप बि जेको हुयो, मां त मेट्रो तां वठी आई आहियां, दराज़ ते बि अवेलेबल आहे, इलाही जाइनि ते मिले थो, त ॾाढी हिकिड़ी कम जी शइ आहे। माशाल्लाह हीअ कुंडी मथे शिफ्ट थी वई ऐं इन सां गॾु गुॾो बि मथे शिफ्ट थी वियो, छो त 2 वॾियूं कुंडियूं आयूं त हिते मशरूम जी जाइ न बची, मशरूम वरी मां हेठि रखियो आहे, छो त हीअ थोरी नंढी आहे त हिन में स्पेस बचे थी। सो बहरहाल हे हिन मां हिन जा बचा आहिनि, हे इनखे मां भरिसां वारी कुंडीअ में हयो आहे, फ्रेश पाणी विधोमांसि ऐं 2 पथर बि रखिया अथमांसि साइड खां, त जीअं हवा ते या पाणी ॾियण सां हिन जूं पाड़ूं मूव न कनि। पाड़ूं फिक्स हूंदियूं त हे आराम सां हिते लॻी वेंदो, इनशाला लॻी वेंदो, छो त बहरहाल हेॾा हिनखे पंहिंजी माउ जी सपोर्ट आहे, मदर प्लांट हे आहे, त हिन जी सपोर्ट हूंदी हिनखे त इहो वधंदो रहंदो हिते। सो ज़बरदस्त कमु थी वियो। हे बि जेका हिन मां एक्स्ट्रा शाख कढी हुयमि, उहा हिन में हणी पाणी ॾेई पथर रखी मथां, त जीअं खिसके न ऐं हिते ई पाड़ लॻी पूरी थी वञे, इहा हिते हई अथमि। हे बि छॾे ॾिनोमांसि, छो त हे नओं पियो निकिरे हिन में। सो अॼु इलाही सारी गार्डनिंग थी वई, न चाहींदी बि, यानी मां रोज़ु हिनखे डिले कंदी ईंदी आहियां, हा पोइ थी कयां, सुभाणे थी कयां, अॼु थी कयां, पर मूंखां थींदो कोन्हे, मां वरी ॿियनि कमनि में बिज़ी हूंदी आहियां। त अॼु इलाही सारा इहे कम थी विया माशाल्लाह। हे गंद हिकु पासे कयां, थोरी घणी जेका आलाण आहे उहा बि कढी छॾींदमि, त जीअं जेसि ताईं ज़हरा अचे त हे एरिया सॼो सुकी वञे। हिननि खे पोथी रखां मथे, फ़िलहाल न, हे जेसि ताईं उहा ईंदी तेसि ताईं इंशाल्लाह इहो सुकी वेंदो सभु कुझु। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 1.25 कलाक खां पोइ जेको आहे लाइट अची वई। उन 1.25 कलाक मां 1 कलाक मां स्पेंड कयो गार्डनिंग में, ॾाढो यूज़फुल टाइम मुंहिंजो गुज़रियो। ऐं हाणे मां 8:45 थिया आहिनि तक़रीबन, त मां हाणे पचाईंदमि मानी। ज़हरा जे अचण जो टाइम थियो आहे, त पंहिंजी बि मानी पचाए छॾियां, बुख लॻी आहे, उन सां गॾु गॾु ज़हरा जी मानी बि ठाहे छॾियां। 10 थियण वारा आहिनि ऐं ज़हरा हली वई। मां हिते हे कपिड़ो भिॼायो आहे, हीअ आहे यूनिवर्सल कपिड़ो। कंहिं ज़माने में असां इलाही यूज़ कंदा हुआसीं, मैट्स, कवर, टेबल जा कुझु अहिड़ा कवर्स ऐं बैग्स, ऐं मूंखे यादि नथो अचे हाणे त छा छा। त यूनिवर्सल कपिड़े जो इस्तेमालु आम हूंदो हो, असां एम्ब्रॉयडरी जे लाइ कंदा हुआसीं। हे बि कोई 20 साल पहिरियों जो वतल हूंदो आहे, अलाए 25 साल पहिरियों जो। हा बसि कुझु ठाहियां थी, सो इन चकरनि में रहंदो आहियो। सो फाइनली अॼु मां कढी हिनखे भिॼायो आहे, ऐं मूंखे इहो बि यादि न आहे त हिनखे भिॼाइबो बि हुयो या न। मां बि हिन कपिड़े ते ॾाढो कमु करे चुकी आहियां पास्ट में। सो हिनखे फ़िलहालु हिते भिॼायो आहे। असां हलूं था कमरे में। कपिड़ो रखियो आहे मां हिते, ऐं हाणे मां हिन जी कंदमि कटिंग, कुशन्स जी, कवर जी। सो कयां थी स्टार्ट हिते, ऐं इनशाला इरादो इहो ई आहे त कटिंग करण खां पोइ सिबण बि शुरू कंदमि, छो त हिन में कुझु बि न आहे सिबण जे लाइ। अंदरूं 3 टोपा ईंदा 3 पासनि खां, ऐं ॿ पासा जेके आहिनि, चोथों जेको पासो आहे उन जूं 2 ओटियूं वरंदियूं बसि। हा वेल्क्रो हणंदमि हिन में, त जीअं हीअ खुली न वञे या तिरकी न वञे। 11 थी विया आहिनि, खीर वारो अञा न आयो आहे, 11 वॼी कुझु मिंट, त पाणी पीअण जे लाइ आयमि त उहो अची वियो। हे कपिड़ो बि खणी सुकणो विधो अथमि। ऐं हे ॾिसो ख़ूबसूरत गुल माशाल्लाह। खीर रखंदमि कढ़ण लाइ। ऐं हे ॾिसो त हिन कुंडीअ जूं वलियूं एॾियूं वधी वियूं आहिनि, हिनखे मां अॼु न कटियो आहे,
ऐं हे वलियूं कटे हितां ट्रिम करे ऐं पोइ अंदरनि वारनि लाउंज वारनि बोतलुनि में इहे विझंदमि इनशाला। सो हीअ कुंड बि कंहिं न कंहिं महिल साफ़ थी वेंदी। फ़िलहालु खीर करण लाइ रखी कुशन्स कंप्लीट कंदमि। 11:15 थिया आहिनि ऐं कुशन्स जेके आहिनि ठही विया सभई। वेलक्रो सभिनी खे हई आहे मां। हीअ हिकिड़ो, हीअ ॿियो, टियों, चोथों, 4 कुर्सियूं, उन्हनि जा कुशन गद्दियूं जेके आहिनि उहे कंप्लीट ऐं बैक जा कवर अॻे त ठाहींदी हुअमि मां इन्हनि जा। हिन महिल मुंहिंजो मूड न आहे, फ़िलहालु टाइम बि न आहे, ॾिसां थी त पोइ मां अॻियां ॿियो छा थी करे सघां। सो फ़िलहालु हिन कम खे हिते ख़तमु था कयूं, हलूं था किचन में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कढां थी भिंडियूं ऐं मंझंदि जो मां ठाहींदमि भिंडियुनि जी भाॼी। खीर कढे थो हिते, बसि ऑलमोस्ट करण वारो ई आहे। टमाटर पेस्ट बि मां हिते कढी रखी वई हुयमि, त इहो बि तक़रीबन डीफ्रॉस्ट थी वियो हूंदो। त मां भिंडियुनि जी भाॼी जी हाणे कंदमि तयारी ऐं गॾु गॾु थांव बि अंदरि कंदी वेंदमि। भिंडियुनि जी भाॼी थी ठाहियां अॼु थोरी डिफरेंट वे में। अचानक सां मां इहा पाण क्रिएट कई, त उनजी हाणे वीडियो ठाहींदमि। ऐं कैंची तेज़ करण वारो आयो, रोज़ु ईंदो आहे, त हीअ कैंची तेज़ करायमि छो त मुंहिंजी हीअ सभिनी खां वधीक इस्तेमालु थींदी आहे। नंढी आहे त मुंहिंजे हथ में इहा आसानु रहंदी आहे। कैंचियूं त इलाही आहिनि पर हिन जो यूज़ वधीक आहे। माशाल्लाह एॾो मज़ेदार बोड़ आहे भिंडियुनि जो। हिनजी वीडियो बि ठाहियमि, उहा इनशाला सुभाणे शेयर कंदमि मां तव्हां सां। ऐं बोड़ खणी वियमि मां पंहिंजी फेवरेट फैमिलीअ जे घर, उन्हनि खे ॾेई आयमि ऐं उन्हनि खां मां पंहिंजे लाइ चांवरनि जो अटो वठी आई आहियां। त मां पंहिंजे लाइ चांवरनि जी मानी पचाईंदमि, सुराण लाइ कणिक जी। सो हाणे बाहि ॿारी आहे हिते ऐं तओ गरम थींदो जेसि ताईं मां चांवरनि जो अटो ॻोहे रखंदमि, छो त हिनखे बि सेट थियण में टाइम लॻंदो। तेसि ताईं हे तओ गरम थींदो त मां सुराण जी मानी पचाए वठंदमि। शाम जा थिया आहिनि 5 ऐं सुराण हिते कुझु ठाहिण जी तयारी थी करे ऐं हिते पचाया अथई समोसा। उन्हनि जी ख़ुशबू ते मां उथी आई आहियां ऐं मज़ेदार चांवरनि जी मानी जो टुकड़ो बि बचियलु पियो आहे। हरू भरू बुख थी लॻी। सो बहरहाल हिन महिल असां कंदासीं समोसा इंजॉय ऐं सुराण पंहिंजी कुकिंग इंजॉय कंदी। अल्हम्दुलिल्लाह 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती ऐं हे कपिड़ो जेको भिॼायो हुयमि अॼु, उन मां हाणे कटिंग कंदमि। जेको बि ठाहिणो आहे मूंखे, सो हिते मां पहिरीं हुनजी कटिंग करे वठां, उनखां पोइ ॾिसंदमि त छा थो थिए। न त कुझु कम बि थींदो, उहो बि तव्हां सां शेयर थींदो ऐं पोइ सिलाई बि थींदी। हाणे ॾिसां थी त अॻु में सिलाई थी कयां या अॻु में उहो कुझु कमु थी कयां जेको हुनजे मथां मूंखे करिणो आहे। सो फ़िलहालु कटिंग थी कयां, कपिड़े जी कटिंग करे आई आहियां ऐं सुराण हिते कुझु तयारी थी करे। चिकन कढियो अथई ऐं हे माल मसाला जेके कटियल पिया आहिनि इहे सभु चिकन जा आहिनि। ऐं उनखां अलावा जेको सवेर बेसण कढियो हुई, उन बेसण मां ठहनि था दही बड़ा। यम यम। ॾही कुझु घणी न आहे दही बड़नि जे हिसाब सां, सॼा पी वेंदा। सॼा पी वेंदा, अच्छा ठीकु आहे। तो बहरहाल हिते तयारी थी रही आहे दही बड़नि जी। तो वाह वाह मज़ो लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह। मां अची वई आहियां किचन में सांझे जी निमाज़ खां पोइ। सुराण हे चिकन ठाहियो आहे, हिन में छा स्पेशल शइ आहे जंहिंजे करे हिन जो कलर ईअं थी वियो आहे। गिदामड़ी हिन दफ़े डार्क गिदामड़ी अहिड़ी मिली आहे, सही आहे। ऐं हाणे मां पचाईंदमि राति जी मानी में चांवर। सुराण त भली इहो चिकन खाईंदी, मां खाईंदमि अंब चांवर, खीर चांवर मुंहिंजो फेवरेट। ऐं हूअ बि सिंधियुनि जो अंब चांवर जेको हूंदो आहे ऊन्हारे में फेवरेट हूंदो आहे। ऐं खीर चांवर त ऑल टाइम फेवरेट आहे। अंब छो त ऊन्हारे में हूंदा आहिनि, इन करे सिर्फ़ु ऊन्हारे में। सो मां चांवर पचाईंदमि, अंब चांवर खाईंदमि इनशाला। ऐं मां तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारी दुआऊं, इलाही सारो प्यार। इनशाला असां वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सो सुभाणे ताईं मोकिलायूं था। अलाह भाई।